नाज़रीन ख़बरें अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ब्यूरो जे वसीम इक़बाल ज़िला जे कमात पुलिस ऐं इंसास इदारनि जी शानदार कामयाब कार्रवाई। ख़ैर क़ानूनी हथियारनि जी वॾी कैंप स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम। बैनुल सूबाई हथियारनि जी स्मगलिंग ग्रुप जा 2 सरगना गिरफ़्तार। मुलज़मान हथियारनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गाॾियुनि जा स्पेयर पार्ट्स, ट्रक ऐं इलेक्ट्रॉनिक जो सामान गैर क़ानूनी हथियारनि जी स्मगलिंग करे रहिया हुआ। SSP जे कमात कैप्टन आर सदाम हुसैन पारां गैर क़ानूनी हथियारनि जी रोकथाम लाइ ॾिनल हुक्मनि खे नज़र में रखंदे DSP सदर कलंदर बख़्श उमरो, SHO सदर इंस्पेक्टर बशीर मक्सी ऐं हिसास इदारनि जी ॻुझी इत्तला ते हथियारनि जी स्मगलिंग कंदड़ मथे ॾिनल ॻुझी इत्तला ते पंजाब जे शहर गुजरानवाला खां बलोचिस्तान वेंदड़ जे कमात पुलिस शम्बी शाह चेक पोस्ट जे चेकिंग दौरान हिकु ट्रक जे रजिस्ट्रेशन नंबर TKG 245 समेत वॾी मिक़दार में हथियारनि समेत 2 जवाबदार, हिकु सईद अमन शाह, अब्दुल बारी पठान खे गिरफ़्तार करे वरितो। बरामद थियल हथियार ऐं सामान जा तफ़सील: 138 अदद पिस्तौल, 9 mm 30 बोर, 276 पिस्टल मैगज़ीन हथ कया विया। गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे।